हाय गाइस, हाय माण्हू, कीअं आहियो तव्हां सभई? तव्हां सभिनी खे सिंधी सकाफ़त ॾींहं जो खोड़ 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 वाधायूं। शल असां पंहिंजी सिंधड़ी धरती माता खे ऐं पंहिंजे सिंधी ॿोलीअ खे कॾहिं न विसारियूं। नमस्ते, जय झूलेलाल। जय झूलेलाल। मां सुनीता सुभाष कुमार वासवाणी बड़ौदा खां। हरिओम। जय झूलेलाल। मां लवीना समतानी। जय झूलेलाल। हाय, गुड इवनिंग फ्रेंड्स। मां शारदा तलरेजा आहियां। हाय, दिस इज दीपक फ्रॉम अहमदाबाद। जय झूलेलाल दोस्तों, मां हुनर मुस्कान का जी मुस्कान आहूजा। तव्हांखे सिंधी कल्चरल डे जूं लख लख वाधायूं आहिनि। जय झूलेलाल। हेलो माण्हू, जय झूलेलाल। जय झूलेलाल सभिनीनि खे। मां रिचा गुलवानी आष्टा एमपी मां। तव्हां सभिनीनि खे सिंधी सांस्कृतिक दिवस जी लख लख वाधायूं। असां इन ॾींहं खे सेलिब्रेट करण लाइ हर साल कुझु अलॻि कंदा आहियूं। हिन साल असां सोचो कि छाकाणि त असांजे चैनल ते ऑलरेडी एवरी ईयर जेको पार्टीशन ट्रिब्यूट कंदा आहियूं, उहो हिन साल असां सिंधी फूड्स एंड स्टोरीज़ जो कयो, सिंधी खाधनि जो ऐं उन्हनि जे खाधनि जे पुठियां जूं आखाणियुनि जो कयो ट्रिब्यूट। त उनखे ई बरक़रार रखंदे असां सोचो हिन ॾींहं लाइ असां सिंधी खाधे जा पहाका इनवाइट कयूं। हाणे तव्हां पुछंदा पहाका छो? छाकाणि त जेकियूं ॻाल्हियूं वॾियूं वॾियूं आखाणियूं न ॿुधाए सघंदियूं आहिनि, उहे 2 अखरनि जा या 4 अखरनि जा पहाका ॿुधाए वेंदा आहिनि। ऐं मां नंढे हूंदे खां जंहिं घर में वॾी थी आहियां, मुंहिंजे पप्पा खे पहाकनि में ॻाल्हाइणु ॾाढो वणंदो आहे। त हे ट्रिब्यूट आहे मुंहिंजे पेरेंट्स खे, मुंहिंजी सिंधड़ी धरती माता खे ऐं हर उन शख़्स खे जेको सिंधी ॿोलीअ में ॻाल्हाए थो ऐं पंहिंजी मदर टंग खे हयात थो रखे। दुनिया जे अलॻि अलॻि कुंडुनि मां माण्हुनि पंहिंजा पहाका मोकिलिया आहिनि। अचो अचो मिलूं माण्हुनि सां। मस्तु जिन पहाका ॿुधाए करे पंहिंजा वीडियो मोकिलिया आहिनि, जाम सुहिणा था लॻनि सभई माण्हू। अचो स्टार्ट कयो। नमस्ते, जय झूलेलाल। सिंधी फिल्म फेस्टिवल पारां अॼु जेका हीअ चटाभेटी आहे, त मुहावरनि खे, सिंधी पहाकनि खे एक्सप्लेन करे असांखे हिते ॿुधाइणो आहे। त सभ खां पहिरियों त मां तव्हां सभिनि जी शुक्रगुज़ार आहियां, पूरी टीम जी, जो तव्हां एॾी सुहिणी पहल खणी असांजे साम्हूं आया आहियो। छो त पहाका बि असांजी ॿोलीअ जो, असांजो हिकिड़ो विरसो आहिनि ऐं उनखे बचाइण जी पुरज़ोर कोशिश थियणु खपे। त तव्हां सभिनि खे मां लख वाधायूं थी ॾियां। मां विनीता मोटलानी, इंदौर मध्य प्रदेश मां तव्हांजे साम्हूं पंहिंजो हिकिड़ो पहाको, जेको रोटे खाधे सां, भांडनि सां या पाण में वेहण मिलण जुलण सां वास्तो रखंदड़ आहे। त मुंहिंजो पहाको आहे ढोर खे गजर ॾेखारणु। ढोर खे गजर ॾेखारणु मतिलबु लालच ॾियणु। त इन जो मतिलबु आहे त जॾहिं असांखे कंहिंखां कुझु कमु कढाइणो हुजे त उनखे असां थोरी सी लालच ॾींदा आहियूं। साॻे नमूने ढोर खे गजर ॾेखारे करे असां उनखां गॾहनि वारा, गॾह, ढोर खे गॾह बि चइबो आहे। गॾह खां कमु वठण लाइ अगरि उनखे थोरो सो गजर जो लालच ॾींदा आहियूं त उहो असांजा सवे कमु करे सघंदो आहे। लख कुर्ब तव्हांजा, महिरबानियूं। जय झूलेलाल। मां सुनीता सुभाष कुमार वासवाणी बड़ौदा मां। अॼु मां तव्हांखे हिकु पहाको ॿुधाइण वारी आहियां। उहो आहे अखियुनि में मिर्च विझणु। अखियुनि में मिर्च विझणु इन जो मतिलबु आहे जॾहिं असांखे कंहिं वटां कमु कढणो हुजे, अहिड़े नमूने कमु करे अचूं त साम्हूं वारे खे ख़बर ई न पवे त केॾी महिल आयो ऐं केॾी महिल कमु करियो। तॾहिं असां चवंदा आहियूं अखियुनि में मिर्च विझणु। जय झूलेलाल। जय झूलेलाल। मां सुनीता सुभाष कुमार वासवाणी बड़ौदा खां। अॼु जो मुंहिंजो पहाको आहे अटो खाए घटो ऐं मार पई गाबे ते। इन जो मतिलबु आहे जॾहिं हिकु ग़लती कंदो आहे ऐं उनजी सज़ा ॿिए खे मिलंदी आहे, तॾहिं असीं सिंधी चवंदा आहियूं अटो खाए घटो ऐं मार पई वेचारे गाबे ते। जय झूलेलाल। जय झूलेलाल। मां सुनीता सुभाष कुमार वासवाणी बड़ौदा मां। अॼु जो पहाको आहे 2 बासण खड़कंदा ज़रूर, ॿधण मिलनि ऐं न ॻाल्हाइनि, इहो नामुमकिन आहे। पाण में हाल बोरींदा त तिखा मिठा बि थींदा, चुप त कोन वेंदा। इन करे असीं सिंधी चवंदा आहियूं 2 बासण खड़कंदा ज़रूर। जय झूलेलाल। जय झूलेलाल। मां लवीना समतानी, सिंधी पाको मां तव्हांखे अॼु ॿुधायां थी, जेको मुंहिंजी मम्मी हमेशह चवंदा हुआ, जेको आहे खगो अञा खो में पियो आहे ऐं मशाला अॻ में पिया घोटिजनि। हिन जो मतिलबु थींदो आहे कि जेको कमु अञा थियो कान्हे, पर हुनजे लाइ पहिरीं ई सॼो प्लानिंग करे छॾिनो कि हीअं करिणो आहे, हूअं करिणो आहे, त हुनखे चइबो आहे खगो अञा खो में पियो आहे, मशाला अॻ में पिया घोटिजनि। थैंक यू। जय झूलेलाल। जय झूलेलाल। मुंहिंजो सिंधी पहाको आहे
त मखण खाधे मथो थो सड़े। ऐं हिन जो मतिलबु ईअं थींदो आहे त घणी केतिरी बि सुठी ॻाल्हि हुजे पर माण्हू हुन में कुझु न कुझु शिकायत कंदा ई आहिनि, कॾहिं सेटिस्फाइड न रहंदा आहिनि, मतिलबु समाधान ई न रहंदा आहिनि ऐं चवंदा आहिनि कि हे हीअं न हुजे, हे हूअं हुजे। सिंधी पहाको आहे त लभे न लूणक ऐं सधू मरीड़े ते। हिन जो मतिलबु ईअं थींदो आहे त लंबी चौड़ियूं ऐं वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं करणु जबकि ॻाल्हि में कुझु बि न हूंदो आहे। हाय, गुड इवनिंग फ्रेंड्स। मां शारदा तलरेजा आहियां। हिते मां तव्हांखे अॼु सिंधी पाकनि जे बारे में थोरो डिस्कस कंदासीं। इहो असांखे मूंखे मौक़ो ॾिनो आहे भावना। आई एम वेरी थैंकफुल फॉर हर। चलो लेट अस स्टार्ट, डोंट वेस्ट टाइम नाउ। लेट अस पहिरियों नंबर, टके पल्लो महांगो रुपए पल्लो सस्तो। इन जो मतिलबु छा आहे, अगरि पॉकेट में पैसा आहिनि त महांगी शइ बि सस्ती लॻंदी आहे, इहा यादि रखिजो। कंहिंखे वाङण वाई त कंहिंखे बसर वादी, कंहिंखे थूमस वादी। हिन जो मतिलबु ईअं आहे, हर कंहिंजी पंहिंजी पंहिंजी पसंदि थींदी आहे, काई सुठी आहे काई ख़राबु आहे, कॾहिं न सोचणु खपे। टियों नंबर, बबरनि खां ॿेर घुरणु। आसिरो हुन में रखिजे जंहिंमें कोई आसिरो करे था सघूं, सोचे सम्झी करे कंहिंखां मदद बि वठिजे। चौथों, ख़याली पुलाव पचाइणु। हिन जो मतिलबु आहे सिर्फ़ु ख़्यालनि में पुलाव पचाइणु, उदम ते विश्वास न रखणु, उदम ते विश्वास रखणु खपे। पंजों, अछी ॾारी अटो ख़राबु। उमिरि ढलिजी वई आहे पर बि असांजे शौक़ु नथा मरनि, इन जे बारे में आया। खाधे खां ॾिठो भलो, इहो बि ॾाढो सुठो पाको अथव, यादि रखिजो। घणा ई ताम आहिनि पर असांखे सोचे सम्झी खाइणु खपे, जेका असांजे शरीर खे सूटेबल हो। जेको चुल्ह ते सो दिलि ते, इहो त ॾाढो क्लियर आहे, कंहिं कुझु चवण जी ज़रूरत न आहे। पियो, जेको पोखींदे सो लुड़ंदे, यानी कि जो जूअर पोखींदासीं त असांखे कणिक न मिलंदी। कर्मनि ते विश्वास रखिजे। अटे जो गोबाटो, ॻल जो बेड़ा पार करे सघिजे, ईअं कॾहिं न करणु खपे। सखणी कुन्नी उभा में घणियो, जेका कुन्नी शालो थींदी आहे उन में त ॿाहिरि अची वेंदो आहे, तंहिंजे करे ख़ाली भांडो वधीक आवाज़ कंदो आहे। सोचे सम्झी करे असांखे बिहेव करणु खपे। माखी जहिड़ो मिठो, करेले जहिड़ो कौरो, सिर्फ़ु मां ई थी सघे। इहे सभु पाकनि में असांजे खाधे जो किथे न किथे लिंक आहे। होप तव्हांखे वणियो हूंदो। थैंक यू वेरी मच। हाय, दिस इज़ दीपक फ्रॉम अहमदाबाद। अॼु मां तव्हां सां गॾु हिकिड़ो मुंहिंजो फेवरेट पहाको शेयर करण वारो आहियां। बुख में बसर बि मिठा। माना जॾहिं माण्हू खे बुख बि लॻंदी आहे तॾहिं उहो तिखा बसर बि मिठा सम्झी करे खाई वेंदो आहे। थैंक यू। जय झूलेलाल दोस्तों, मां हुनर मुस्कान का जी मुस्कान आहूजा। तव्हांखे सिंधी कल्चरल डे जूं लख लख वाधायूं आहिनि। अॼु जो पहाको आहे, उहे ई हथ नीर में, उहे ई हथ खीर में। इन जो मतिलबु आहे त दुनिया जूं जेके लायूं चाड़ियूं आहिनि उहे सुख ऐं दुख ॿई ॾेखारनि थियूं। खिल खां पोइ रोइणु हूंदो आहे, रोइण खां पोइ वरी खिल हूंदी आहे, तॾहिं चइबो आहे उहे ई हथ नीर में त उहे ई हथ खीर में। जय झूलेलाल। हाणे मुंहिंजी वारी आहे पहाको ॿुधाइणी तव्हांखे। मुंहिंजो फेवरेट पहाको इहो आहे, जेकी करे घी सो न करे माउ पीउ, जेकी करे खीर सो न करे कोई पीर फ़कीर। इन जो मतिलबु इहो आहे कि जेको कमु माउ पीउ नथा करे सघनि उहो कमु सचो घी कंदो आहे। मां नंढे हूंदे खां सचो घी खाई करे पलजी आहियां। जंहिं महिल ॿाहिरि हुयमि उते बि कोल्ड प्रेस्ड कोकोनट ऑयल खाईंदी हुयमि, बट जॾहिं खां मां खाधे खे वधीक डिटेल में सम्झणु चालू कयो आहे त मां इहो बि पढ़ियो आहे कि आयुर्वेदा में, असांजे वेदनि में इहो लिखियलु आहे कि भली तव्हां ॿाहिरां लोन वठो, भली कर्ज़नि ते वठो पैसा, पर सचो घी ज़रूरु खाओ। सचो घी वठी करे खाओ या घर में कढो, उहो तव्हांजी मर्ज़ी आहे, बट सचे घीअ में जेकी ताक़त आहे उहो ॿिए कंहिं शइ में न आहे। ऐं ओड़ी ताक़त जेकी खीर में आहे उहो कंहिं पीर फ़कीर में न आहे। ठीकु आहे। जेकी करे घी सो न करे माउ पीउ, ऐं जेकी करे खीर सो न करे कोई पीर फ़कीर। जय झूलेलाल। मां हिते पंहिंजा सिंधी पहाका जेके खाधे सां रिलेटेड आहिनि उहे तव्हां सां शेयर कयां थी। पहिरियों आहे, ॿिलीअ जे ख़्वाब में छीछड़ा। इन जी माना आहे त को इंसान जॾहिं कंहिं ॻाल्हि जे बारे में सोचींदो आहे त उनखे हर तरफ़ उहा ॻाल्हि ई नज़र ईंदी आहे। जीअं त ॿिलीअ खे छीछड़ा वणंदा आहिनि न, त उहा बि हरदम सोचींदी आहे पई कि मूंखे छीछड़ा पिया मिलनि। पहाको ॿियो, हिकु हथ में ॿ गिदरा न समाइजनि। इन जी माना आहे त को बि माण्हू हबछ करे ॿ पासा न खणी सघंदो आहे। किथे न किथे उनखे हिकु पासो वठिणो पवंदो आहे ऐं बाक़ी जो हिकु पासो छॾिणो पवंदो आहे।
टियों आहे खीर जो खायल झाझ फूके पिए, या चवंदा आहिनि खीर जो सड़ियल छाछ बि फूके फूके पिए। कंहिं माण्हू खे अगरि कंहिं मां धोखो मिलियो हूंदो आहे त उहो जॾहिं ॿिए दफ़े ॿिए कंहिं माण्हूअ सां या उन साॻे माण्हूअ सां बि डील कंदो आहे त उन खां पहिरीं 100 दफ़ा सोचींदो आहे, पूरी पक कंदो आहे, चइनी पासनि खां सेटिस्फाइड थियण खां पोइ उन माण्हूअ सां डील कंदो आहे या वरी साॻी ॻाल्हि लाइ ॿिए माण्हू सां डील कंदो आहे। तॾहिं चवंदा आहिनि खीर जो सड़ियल छाछ बि फूके फूके पिए। जय झूलेलाल। अञा ॿ पहाका ॾियां थी ॿियो वीडियो ठाहे करे। सीरो खाधो पतल फाटी। घणा दफ़ा अहिड़ा घणेई माण्हू हूंदा आहिनि जंहिंजो कमु निकिरी वेंदो आहे न, पोइ उन माण्हू ॾांहुं निहारींदा बि कान्हनि। त चइबो आहे सीरो खाधो पतल फाटी, या वरी जॾहिं कंहिं जॻह तां असांजो कमु पूरो थी वञे त उतां निकिरी वञिजे, उन में ई भलाई आहे। त बि इहो पहाको कमु आणिबो आहे सीरो खाधो पतल फाटी। ॿियो आहे कुए लधी हेड गड़ी, चए मां बि पसारी। इन जी माना आहे त घणेई माण्हू थोरो घणो ज्ञान हूंदो अथनि कंहिं ॻाल्हि जो त सम्झंदा आहिनि असीं इन ॻाल्हि में माहिर थी वियासीं, पोइ पिया हरदम उन्हनि ॻाल्हियुनि में पंहिंजो पाण खे मथे ॾेखारींदा आहिनि या पंहिंजी साराह कंदा आहिनि। त जीअं पसारी घणेई शयूं रखंदो आहे, नंढे वॾे रंधिणे जे कम जूं, नंढी वॾी बीमारीअ जूं, हेड बि उन मां हिकु आहे। त कुए खे अगरि ख़ाली हेड गड़ी लभिजी वई हुई न त सम्झण लॻो हो मां बि पसारी आहियां। थैंक यू। जय झूलेलाल। हेलो माण्हू, जय झूलेलाल। मां रोशनी उल्हासनगर मां। मुंहिंजो पहिरियों पहाको आहे कर सेवा त मिलंदे मेवा, कयो कंहिंजी सेवा त मिलंदव मेवा। मतिलबु कंहिंजी सेवा कयो पर बिना एक्सपेक्टेशन जे। हीअं न की भई तव्हांखे उन मां कुझु खपे त तव्हां वञी तॾहिं सेवा कयो, हीअं न, कयो सेवा त मिलंदव मेवा। ऐं मुंहिंजो ॿियो पहाको आहे अंबनि जूं सिकियूं अंबनि मां न लहनि। मतिलबु सिकियूं मतिलबु सिक। अगरि मूंखे अंब जी सिक लॻी आहे त उहो मूंखे अंबड़ियूं खाई सिक पूरी न थींदी। जेको कमु सिज करे सघंदो आहे उहो कमु चंड न करे सघंदो आहे। त हिन जो मतिलबु आहे जेको जंहिंजो कमु आहे उहो ई माण्हू करे सघंदो आहे। अगरि मूंखे अंब खपनि त अंबड़ियूं न ॾिजो मूंखे ऐं ॿिए कंहिंखे बि। तव्हां सभिनी खे सिंधी सकाफ़त ॾींहं जूं वाधायूं। थैंक यू। खाली चना वजन घणा, हिन जो मतिलबु आहे जेको वधीक ॻाल्हाईंदो आहे उहो कॾहिं लाइफ में कुझु करे न सघंदो आहे, और जेको घटि ॻाल्हाईंदो आहे उहो हमेशा सक्सेस कंदो आहे। मोहन दादलाणी सर कैलिफोर्निया मां असांखे ईमेल कई, उन में लिखी मोकिलियो अथऊं थलो घड़ो वॼे घणो। घड़ो माना वेसल, मटको बि चई सघिबो आहे। थलो माना ख़ाली, पोलो, त पोलो बि माना एम्प्टी थींदो आहे। त थलो घड़ो वॼे घणो माना एम्प्टी वेसल्स मेक अ लॉट ऑफ नॉइज़। जिन खे थोरो ई ज्ञान आहे या थोरो ई नॉलेज आहे कंहिं शइ ते या थोरो ई टैलेंट आहे, उहे पाण खे हिकदमि ईअं सुपरस्टार सम्झंदा आहिनि। त मोहन दादलानी सर थैंक यू, तव्हां ईमेल मोकिली। ॿिए दफ़े वीडियो ज़रूरु मोकिलिजो ऐं असांखे कैलिफोर्निया घुराइजो। त मां जेको पहाको ॿुधाइण थो चाहियां उहो आहे सखणी कुनी घणो पामे। सखणी यानी घटि, या देगड़ीअ में घटि माण्हू हूंदो आहे त वधीक उभामजंदो आहे। त हिन सां अगरि मां एग्ज़ाम्पल सां सम्झाइणु चाहियां त कंहिंखे नॉलेज घटि हूंदो आहे, कुझु पुछंदा आहियूं त उहो वधीक ॿुधाईंदा वेंदा आहिनि। त सखणी कुनी घणो उभामे। थैंक यू। मां जेको सिंधीअ में पहाको ॿुधाइणु चाहींदुमि उहो आहे 2 बासण हूंदा त ठह कंदा। यानी कि किथे बि 1 खां 2 ॼणा आहिनि त हुननि में ॻाल्हि ॿोल थींदी, अंडरस्टैंडिंग थींदी, मिसअंडरस्टैंडिंग थींदी, बहस थींदी। त हिन खे ईअं सम्झायो वियो आहे 2 बासण हूंदा त ठह कंदा। जय झूलेलाल सभिनीनि खे। मां रिचा गुलवानी आष्टा MP मां। तव्हां सभिनीनि खे सिंधी सांस्कृतिक दिवस जी लख लख वाधायूं। मुंहिंजो पहिरियों पहाको आहे जहिड़ो खाओ अन्न तहिड़ो थिए मन। असां ईमानदारी जी कमाई सां अगरि कमाए खाईंदासीं त असांजो मन वेड़ो थींदो, ऐं अगरि असां बेईमानी जी कमाई सां खाईंदासीं त असांजो मन वेड़ो थींदो। मुंहिंजो ॿियो पहाको आहे वाङण वाई त बसर भाती। कंहिंखे कोई शइ सूट कंदी आहे त कंहिंखे कोई शइ सूट कंदी आहे। टियों पहाको आहे घर में चिल्ला पक्का नंढा वॾा नचण लॻा, जंहिंजो मतिलबु आहे कि घर में कॾहिं कॾहिं कोई नई शइ ठहंदी आहे त नंढा वॾा सभु ॾाढा ख़ुशि थींदा आहिनि, ख़ुशी में झूमण लॻंदा आहिनि। चौथों पहाको आहे अन्न खे ॾुध करे न खाओ।
मतिलबु असां लोभ ऐं लालच में थोरो वधीक खाई वठंदा आहियूं, पर जेतिरो असांजे शरीर खे ज़रूरत आहे असां होतिरो खाऊं जेतिरो असांखे सूट थो थिए। जय झूलेलाल। हरिओम। जीअं त हाणे मुंहिंजे सदोड़ी धीअ भावना राजपाल मूंखे रिक्वेस्ट कई कुझु खाधे जे बारे में पहाका चवण लाइ, त मां थोरा के पहाका आहिनि जेके मुंहिंजे लाइफ में मुंहिंजे आया आहिनि, उहे तव्हां सां मां रूबरू थो थियां पियो, उहे ॿुधायां थो तव्हांखे वेही करे। पहिरियों पहाको जेको आहे, कुए लधी हैड करी चए आउं बि पसारी। त इन जो मतिलबु इहो आहे, थोरो ई जेकॾहिं कंहिंखे ज्ञान मिले थो त उहो जाम उॾामणु चालू थो करे पियो, पाण खे सम्झे त मां महारथी थी वियो आहियां हर ॻाल्हि में। ईअं न आहे त जेको थोरो घणो ज्ञान आहे उहो पाण ताईं सीमित रखिजे, पर पाण खे महाज्ञानी या महाविद्वान न सम्झिजे वेही करे। त उन लाइ चयो वेंदो आहे कुए लधी हैड करी। हैड करी माना नंढी हैड जो टुकड़ो उनखे मिलियो त उहो पाण खे पसाड़ी थो सम्झे, माना किरयाने वारो थो सम्झे पाण खे। त ईअं एक्चुअल न आहे वेही करे। नंबर 1 इहा थी वई पहाको। नंबर ॿियो आहे कंहिंखे वाङण वाई कंहिंखे बसर बादी। माना हर माण्हूअ जी अलॻि अलॻि सवादु आहे, अलॻि अलॻि टेस्ट आहे। कंहिंखे वाङण थो वणे, कंहिंखे बसर थो वणे, कंहिंखे वाङण सूट नथो करे, कंहिंखे बसर सूट नथो करे। त इन जो इहो मतिलबु आहे त हर माण्हूअ जो पंहिंजी अलॻि अलॻि टेस्ट आहे ऐं अलॻि अलॻि उनजी डाइजेशन पावर आहे वेही करे। ऐं उहो पाण खे कंहिंखे कहिड़ी शइ थी वणे, कहिड़ी कंहिंखे थी वणे पई। त कंहिंखे वाङण वाई माना कंहिंखे जेके वाङण आहिनि उहे वाई था कनि, माना उनखे नुक़सानु था पहुचाइनि। कंहिंखे बसर बादी, बादी माना उनजे शरीर खे बादी था पहुचाइनि, कॉन्स्टिपेशन था कनि पिया। इन जो चवण मतिलबु इहो आहे त हर कंहिं माण्हूअ जो पंहिंजो शरीर आहे ऐं पंहिंजी उनजी सिहत आहे वेही करे। नंबर 2 आहे गुड़ ॼाणे गुड़ जी गोथरी। माना जंहिं माण्हूअ सां जेको कुझु गुज़री रहियो आहे उहो उनखे ई ख़बर, ॿियो माण्हू उनखे न सम्झाए सघंदो भई उन मथां कहिड़ी तकलीफ़ आहे, कहिड़ी उहो किथे उन मां ज़िंदगीअ मां गुज़री रहियो आहे, त उनखे ई ख़बर। गुड़ ॼाणे गुड़ जी गोथरी। गुड़ माना हिकिड़ो जेको जैगरी जंहिंखे चवंदा आहिनि वेही करे, ऐं गोथरी माना उहो जंहिंमें गुड़ असां संभाले रखूं था। त तॾहिं इन जो मतिलबु आहे गुड़ ॼाणे गुड़ जी गोथरी। इन जो मतिलबु आहे जंहिं माण्हूअ खे जेका हालात जंहिंमां गुज़री रहियो आहे ऐं उनखे हो कीअं उनखे हो संभाले रहियो आहे, कीअं उनजो हो पाण उनखे कीअं फेस थो करे, उन मां हो कहिड़ा डिसीजन थो निकिरे, उहा उनखे ई ख़बर हुई करे। ॿाहिरों माण्हू कुझु बि चढ़ी थो, अड़े यार हे त हिन त हीअं कयो, हिन त हीअं कयो, पर उन टाइम ते उन जे मथां जेका गुज़रे पई, हुन कीअं उनखे फ़ैसिलो कयो, कहिड़ा डिसीजन वरिता, त उनखे ई ख़बर। ॿाहिरों माण्हू कमेंट करे उनखे कुझु बि चई न सघंदो आहे वेही करे। तंहिंजे करे चवंदा आहिनि गुड़ ॼाणे गुड़ जी गोथरी। नंबर 4 आहे पापड़ वेलण। त पापड़ वेलण मतिलबु पापड़ ठाहिण, पापड़ खाइण ॾाढो ईज़ी आहे, पर पापड़ खे ठाहिण उहो ॾाढो ॾुखियो आहे। त उन लाइ पहिरियों अटे खे करणो पवंदो आहे, उन में शयूं मिलाइणियूं पवंदियूं आहिनि, अटे खे ॻोहिणो पवंदो आहे, पोइ हिकु पापड़ खे बराबरि गोल वेलणो पवंदो आहे। त इहो ईज़ी न आहे। त उन लाइ सिंधीअ में चवणु आहे पापड़ वेलण। पापड़ वेलण माना पंहिंजे लाइफ में माण्हूअ केतिरियूं तकलीफ़ूं ॾिठियूं आहिनि, कहिड़ा कहिड़ा कम कया आहिनि, उन मां कीअं गुज़रियो आहे उहो उनखे ख़बर। त उनखे चइबो आहे लाइफ में पापड़ वेलण। त हिकिड़ो पापड़ हिकिड़ो उहो उदाहरण आहे, वेलण मतिलबु कीअं वेलजे उनखे। त उन सिंधीअ में सवले नमूने चवंदा आहिनि मां बि जाम पापड़ वेलिया आहिनि। कल्ह असां हिकिड़ो माण्हू गॾियो त चयो मां तव्हां साईं हाणे छा कंदा आहियो? चई मां ज़िंदगी में पंहिंजे जाम पापड़ वेलिया आहिनि। पापड़ वेलण माना हाणे अॼु हुनजो इहो जेको असां सां गॾु हो, हुनजो 5-6 धंधो हुयो। त हुन जेके 4-5 धंधा पहिरियों कया त माना उहे पापड़ वेलिया आहिनि। उन मां हुन केतिरो अनुभव पातो आहे, हाणे हुते किथे पहुतो आहे। दैट इज़ कॉल्ड पापड़ वेलण। हरिओम। जिन भी माण्हुनि पंहिंजा वीडियोज़ मोकिलिया आहिनि उन्हनि खे दिलि सां थैंक यू। जाम ख़ुशी थींदी आहे तव्हांजो एॾो प्यार मिलंदो आहे। त इंस्टाग्राम ते यूट्यूब ते असां जाम कोशिशि था कयूं, जाम महिनत था कयूं तव्हां ताईं पहुचण जी, ऐं तव्हांजे प्यार लाइ खोड़ महिरबानियूं। ॿी बि मूंखे तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाइणी आहे। हिन वीडियो में मां 2 ॼणनि खे ख़ासि तौर ते मिस थी कयां। हिकु आहे अनीता रहेजा, जिन इहो ब्यूटिफुल किताबु लिखियो हुयो सिंधी कुकिंग जो। जंहिं महिल सिंधी कुकिंग किताब एॾा मशहूरु न हूंदा हुया, उन वक़्त में लिखियो हुयो। इन किताब जे हर सेक्शन जे इंट्रोडक्शन में हिकिड़ो पहाको लिखियो अथऊं। माना मिठाइनि जो सेक्शन चालू थियण खां अॻु, भाॼियुनि जो सेक्शन चालू थियण खां अॻु। त मूंखे अनीता दी खे चवणो आहे वी मिस यू, एंड हिन किताब जे बाबति मां उन्हनि सां ज़रूरु मिलंदमि जल्दी।
ॿियो माण्हू जंहिंखे मां जाम मिस थी कयां हिन वीडियो में उहो आहे साहिब बिजानी दादा, जेके डायरेक्टर आहिनि इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सिंधोलॉजी जा, ऐं तव्हां हिन चैनल ते उन्हनि सां जाम दफ़ा मिली चुका आहियो। मुंहिंजा वॾा भाग आहिनि, कल्ह उन्हनि असांखे हीअं ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे 20-25 पहाका ॿुधाए छॾियो, सभु खाधे जा रिलेटेड आहे। हो एॾा होशियार आहिनि, मुंहिंजी ॾाढी इच्छा आहे मां उन्हनि सां जल्दी वञी मिलां ऐं होॾे जेको सिंध में जामशोर में असांजो इंस्टीट्यूट ऑफ सिंधोलॉजी आहे उते बि फेरो पाए अचां। बट आई जस्ट वॉन्टेड टू टेल यू कि हिन वीडियो में असां सभु पहाका कवर न कया आहिनि, बट असां ख़ाली हिकु शुरूआत कई आहे। एंड आई होप तव्हां हेठि असांखे कॉमेंट्स में ज़रूरु ॿुधाईंदा ॿिया बि खाधे सां रिलेटेड पहाका जेके तव्हां ॿुधाइण था चाहियो, असां सां शेयर था करणु चाहियो। त आई होप तव्हांखे इहो वीडियो वणियो। ॿियूं बि कुझु वीडियो आइडियाज़ हुजनि त असांखे हेठि ज़रूरु कॉमेंट्स में ॿुधाइजो। असां हमेशह कुझु न कुझु नओं करण जी कोशिशि कंदा आहियूं ऐं खोड़ महिनत कंदा आहियूं हर वीडियो जे पुठियां। त प्लीज़ हिन वीडियो खे लाइक कजो, शेयर ज़रूरु कजो माण्हुनि सां, ऐं हेठि कॉमेंट्स में ॿुधायो। अरे सब्सक्राइब ज़रूरु कजो ऐं घंटी वॼाइजो जीअं असां जेको नओं वीडियो विझूं तव्हांखे ख़बर पए। वंस अगेन तव्हांखे सिंधी कल्चर डे जूं खोड़ वाधायूं। महिरबानी करे सिंधी ॿोलीअ में ॻाल्हाइण ऐं सिंधी ॿोलीअ में लिखणु पढ़णु कॾहिं न छॾिजो। खोड़ प्यार। सी यू सून, बाय। हल भाई रोशा, शूट पूरी थी, जल्दी खाधो ॾे, पेट में कुआ था ढुकनि। अरे तव्हां हिते ई आया छा? ॾिसो पेट में कुआ, इहे जाम असां ॻाल्हाइण में पहाका आहिनि। शल सां उन्हनि खे सदा हयात रखो ऐं हिन चैनल खे बि।